बांसैदाबाद जो तारीख़ी स्कूल ज़बून हाली जो शिकार है जैसे तबाड़ा पट ते वेही तालीम कराइण ते मजबूर है। रिपोर्ट आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। तारीख़ी शहर टल्टी जंहिं शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन मामन दाऊदपुर जहिड़ा तइलीम दान पैदा कया। हाणे तइलीम खाते जे आला अमलदारनि जी बेध्यानी ऐं लापरवाहीअ जो बदतरीन निशानो बणिजी वियो आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी मैन स्कूल टल्टी आहे ऐं हिन जी जेको आहे अॼु असांजो 19 ॾींहुं आहे एहतजाज कंदे। हिन स्कूल जी बिल्डिंग डेंजरस कंडीशन में आहे, तमामु क्रिटिकल कंडीशन आहे ऐं कुझु ॾींहं अॻु में ॿारनि ते जेको आहे प्लास्टर छत जो किरी पियो आहे जंहिंमें असांजा 4-5 ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन खां पोइ असांजी इनरोलमेंट 400 आहे, तक़रीबन 410 इनरोलमेंट आहे। ये बिल्डिंग आहे तक़रीबन उनखे 100 साल पूरो थी चुको आहे। उन हवाले सां ई इंतिहाई ज़बून हालत में आहे। अंदरि तव्हां रिकॉर्डिंग करे आया हूंदो, उते ॾिसो त केॾा चापड़ किरिया पिया आहिनि ऐं 2-3 दफ़ा इहे चापड़ किरिया बि आहिनि। महिरबानी करे इहा असांखे बिल्डिंग नई सही ठाराए ॾेई वञे ताकी असां सेफ हुजूं। छो नंढड़ा ॿारनि जेकॾहिं कंहिं बि नंढड़े ॿार जो हितां जेकॾहिं कंहिंखे को धकु लॻो, को जानी या माली नुक़सान थी पियो त इहो इंतिहाई ख़तरनाक हूंदो। सुबुह जो सवेल अचूं था त कची जा जेके ॿार आहिनि, ECA जा ॿार जेके आहिनि, इहे अंदरि नथा वेही सघनि। सर्दी आहे, जेकॾहिं को अंदरि उन्हनि खे रूम ॾियूं था त उन जा चापड़ था किरनि, ॿार उन में माना महफ़ूज़ न आहिनि। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ रखणु घुरिजे, त उहा वधीक बहितर ॻाल्हि आहे। असां सां इंसाफ़ करियो, असांखे इंसाफ़ खपे। असांजे स्कूल जी सफ़ा बुरी हालत लॻी पई आहे। कैमरामैन करीम जमाली सां गॾु प्रदीप कुमार, KTN न्यूज़, बांसैदाबाद।